साईं एहराम जी हालत में वार टुटंदा हुजनि, घणनि माण्हुनि जा वार टुटंदा आहिनि, बीमारी हूंदी आहे, त इन हालत में छा कजे? इन में इहा तफ़सील यादि रखिजे त हिकिड़ो ईअं हूंदो आहे जो असां जीअं वज़ू था कयूं, असां पंहिंजे हथ के हीअं कयो, मतिलबु महटियो या ॾाढ़ी के महटियोसीं या मथे चहिरे ते ईअं हथ आयासीं, त जेको वार असांजे अमल सां लहे थो, उते असांजो हथु लॻो या उते का बि अहिड़ी शइ थी, असांजे अमल सां उहो अगरि वार जिस्म खां परे थियो आहे, टुटियो आहे, त उन जो कफ़ारो लाज़िम थींदो। बाक़ी जेको वार कमज़ोरी जे करे, बीमारी जे करे पाण ई टुटी वेंदो आहे, त उन जो कफ़ारो न आहे। यादि रखो त वारनि जे मामले में बि इहा तफ़सील आहे त अगरि हिकु ॿ टे वार हुजनि त उन्हनि जे कफ़ारे जी अलॻि तफ़सील आहे, उन खां वधीक वार टुटी पिया त उन्हनि जो अलॻि तफ़सील आहे। उहो किताब रफ़ीकुल हरमैन में तफ़सील मौजूदु आहे, अवां उतां वञी करे उन बाब जो ऐं उन हुकुम जो मुतालो कयो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।